बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व फसाहतिल कलाम सलामतुहु मिन तनाफुरिल कलिमात मुज्तमिअतन व मिन ज़ुअफ़ित तालीफ़ व मिन अत-तअक़ीद मअ फसाहत कलिमातिही। पुठे सबक में असां इहो पढ़ियासीं त कलमो फसी कॾहिं थींदो आहे, कलमे में फसाहत वारी वस्फ़ कॾहिं ईंदी, जॾहिं उहो कलमो तनाफुरुल हुरूफ़, मुखालिफ़तुल क़ियास ऐं ग़राबत खां ख़ाली हुजे। ऐं इन सभिनि जी तारीफ़ पढ़ी आयासीं। पोइ ते असां पढ़ी आयासीं त कॾहिं कलमो फसी हूंदो आहे, यानी कॾहिं कलमे सां फसाद वारी वस्फ़ मुतसिफ़ हूंदी आहे, कॾहिं वरी कलाम फसीह थींदो आहे। त अॼोके सबक में असां पढ़ंदासीं त कलाम फसीह कॾहिं थींदो। पुठे सबक में पढ़ियोसीं त कलमो फसी कॾहिं थींदो। अॼोके सबक में आहे त कलाम फसीह कॾहिं थींदो। पोइ ते पढ़ियासीं न, कॾहिं कलमो फसीह थींदो आहे, कॾहिं कलाम फसीह थींदो आहे, कॾहिं वरी मुतकल्लिम फसीह थींदो आहे। त जेको कलाम फसीह कॾहिं थींदो, जीअं असां पोइ ते पढ़ियासीं त कलमो फसीह तॾहिं थींदो जॾहिं उहो तनाफुरुल हुरूफ़ खां ख़ाली हुजे। त कलाम जे फसीह हुजण जे लाइ बि इहो ज़रूरी आहे त उहो तनाफुरुल कलिमात खां, तनाफुरुल कलिमात जेके मुज्तमिअतन इहो हाल आहे, यानी कि गॾिजी करे जेकी कलमा अचनि था, त कलमनि जे गॾु थियण जे करे उन में तनाफुर पैदा न थिए ऐं ज़ुअफ़े तालीफ़ खां ख़ाली हुजे ऐं ताक़ीद खां ख़ाली हुजे। हर हिक जी तारीफ़ अचे थी त तनाफुरुल कलिमात छा आहे, ज़ुअफ़े तालीफ़ छा आहे ऐं ताक़ीद छा आहे। कलाम जे फसीह हुजण जे लाइ पहिरियों शर्त कहिड़ो हुयो त उहो तनाफुरुल कलिमात खां ख़ाली, तनाफुरुल हुरूफ़ न, तनाफुरुल कलिमात खां ख़ाली हुजे। तनाफुर छा आहे, तनाफुरुल कलिमात छा आहे? तनाफुर चइबो आहे वस्फ़ुन फिल कलाम यूजिबु सिक़लुहु अलल लिसान व असरुन नुत्क़ बिही। तनाफुर चइबो अहिड़ी वस्फ़ जो हुजणु कलाम में यूजब का वाजिब करे सिक़लुहु अलल लिसान, उन जो मुश्किल हुजणु ज़बान ते, व असरुन नुत्क़ ऐं मुश्किल थियणु ॻाल्हाइणु। इन्हीअ सां यानी कि कलमा बज़ाते ख़ुदि त उहे फसी हुजनि, कलाम में जेकी बि कलमा अचनि उहे बज़ाते ख़ुदि फसी हुजनि, पर जॾहिं उन्हनि कलमनि खे पाण में मिलायो वञे त कलमा मिलण जे करे मुज्तमिअतन, उन जे करे चई कलमा जॾहिं पाण में मिलायो वञे त कलमनि मिलण जे करे पोइ वरी उहे अदा करणु मुश्किल थी वञनि, त इनखे चइबो आहे तनाफुरुल कलिमात। ॾिसो कुझु शेर बयानु कया अथई। फी रफ़्इ अर्श शर्इ मिस्लुक यशरउ, इहो हिकु शेर आहे, शेर जो हिकु मिसरो आहे। वलैस क़ुर्ब क़ब्रिन हर्बिन क़ब्रुन। हाणे अगरि इन मञा तव्हां हिक हिक कलमे खे ॾिसो त हर हिकु कलमो पंहिंजे एतबार सां फसीह आहे। रफ़्इ फसीह आहे, अर्श फसीह आहे, शर्इ फसीह आहे, मिस्लुक यशरउ इहे फसीह आहिनि। पर इहे जॾहिं पाण में मिलाया था वञनि त पाण में मिलण जे करे पोइ इन्हनि खे पढ़णु मुश्किल थिए थो। रफ़्इ अर्श शर्इ मिस्लुक यशरउ, छो त ॾिसे शीन हिते सभिनी में अचे थो, त जंहिं बि कलमे मंझि ॿ टे कलमा मिलाए वञनि उन में साॻिया साॻिया अगरि हरफ़ हुजनि त उहे पढ़ण में मुश्किल थींदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां सिंधीअ में उर्दू में बि अहिड़ा शेर हूंदा आहिनि, या अहिड़ा मुहावरा चवंदा आहिनि, जीअं नंढनि ॿारनि खे चइबो आहे तूं हीअं चई ॿुधाए, चिच मिच चई चई चइबो आहे न ॿारनि खे। हाणे इहे अगरि लफ़्ज़ हिकिड़ो हिकिड़ो अलॻि अलॻि कयो वञे त इहे आसान न चवण में, पर जॾहिं हम हरफ़ साॻा ई हरफ़ हुन लफ़्ज़ में बि हुजनि हुन लफ़्ज़ में बि हुजनि त पोइ उन खे पढ़णु वरी मुश्किल थींदो आहे।
त हाणे हिन मंझि बि हर हिकु कलमो पंहिंजे एतबार सां त फसी आहे, पर जॾहिं इन्हनि खे पाण में मिलायूं था त इहे पढ़ण में मुश्किल थियनि था। सो उन जे करे इनखे चवंदासीं तनाफुरुल कलिमात, तनाफुरुल कलाम। ठीकु आहे, यानी कलमो बज़ाते ख़ुदि मुफ़रद कलमो त फसी आहे, पर जॾहिं कलमनि खे पाण में मिलाए असां कलाम बनायोसीं त कलाम बणजण खां पोइ उहे तनाफ़ुर उन में अची वियो, उहो पढ़ण में मुश्किल लॻे थो, आसान नाहे। ॿियो मिसाल ॾिसो, वलैस कुर्ब कब्रिन हरबिन कब्रुन। कुर्ब में ॾिसो राबा, कब्रिन में भी बारा, हरबिन में भी वरी राबा, वरी कब्रुन में भी बा ऐं रा। थोरो अॻिते पोइते आहिनि पर हरफ साॻिया ई आहिनि, बा ऐं रा ऐं बा। त जॾहिं साॻिया साॻिया हरफ अचनि था हर हिकु कलमे में, अगरि जेकॾहिं तव्हां ॾिसो कुर्ब त इहो कलमो वाहिद ॾिसिजो, मुफ़रद खे अगरि माण्हू इन कलमे मुफ़रद खे ॾिसे त इहो फसी आहे, इन में फसाद खां मानियो का बि शइ नाहे। अगरि कब्र खे ॾिसो त बि इहो फसी आहे, पर कुर्ब ऐं कब्र मिलायोसीं त जल्दी जल्दी अगरि तव्हां इनखे पढ़णु चाहो त न पढ़ी वेंदो, अव्हांजी ज़बान फिसलजी वेंदी। हर्ब बि जेकॾहिं ॾिसो त उहो कलमो फसी आहे, पर इनखे कब्र सां मिलायूं था, इन सभिनी कलमनि खे जॾहिं हिक ॿिए सां मिलायूं था त हिक ॿिए सां मिलाइण खां बाद में इन्हनि मंझि तनाफ़ुर लधो थो वञे। बाक़ी इहे कलमा मुफ़रद पंहिंजे हिसाब सां इहे फसीह आहिनि। छाजे करे जो साॻिया साॻिया हरफ सभिनी कलमनि में अचनि था त साॻिया साॻिया हरफ माण्हू अदा करण में मुश्किल थींदो आहे। सम्झ में अची वियो त कलाम में तनाफ़ुर जो मतिलबु छा आहे। इन शेर जो तर्जुमो ॾिसो, शेर जो इहो हिकिड़ो मिसरो आहे, तारीफ़ थी कई वञे त फी रफ़अ अर्श शरअ, शरीयत जे अर्श खे बुलंद करण में, शरीयत जे तख़्त खे बुलंद करण में, मिसलुक तो जहिड़ो माण्हू यशरअ मशगूल रहे थो। इहो हिकिड़ो मिसरो आहे। ठीकु आहे, असुल ॿुधाइण इहो थो चाहे त इहे जेके लफ़्ज़ आया आहिनि, ॾिसो सभिनी में शीन आयो आहे, रा आई आहे, त इहे जॾहिं इहे कलमा गॾाइजनि था इहे त पोइ इन्हनि मंझि तनाफ़ुर मिलियो थो वञे। ॿियो आहे शेर वलैस कुर्ब कब्रिन हरबिन कब्रुन, वलैस ऐं नाहे कुर्ब करीब कब्र, हरब जे कब्रुन काई बि कब्र, हरब जी कब्र जे करीब काई बि कब्र नाहे। असल में अजाइबुल मखलूकात हिकिड़ो किताब आहे, उन में इहो वाक़ियो लिखियल आहे इन शेर जो। हरब पंहिंजे भाउ सां गॾु वञे पियो, सफ़र कंदो, सैर कंदो, त उन ॾिठो त हिकिड़ो झंगल आहे, वॾो झंगल आहे, उन में वण आहिनि, गाह आहे। पोइ उनखे हरब खे इहो ख़्यालु आयो, पंहिंजे भाउ खे चई त जेकॾहिं असां हिन झंगल खे बाहि ॾेई ऐं साड़ियऊं त हीअ ज़मीन सॼी साफ़ थी वेंदी, पोइ इहा ज़मीन असांजी थींदी, असां हिन ज़मीन ते कब्ज़ो करे सघूं था, असां हिन ज़मीन में खेती वग़ैरह करे सघूं था, त छो न असां हिन झंगल खे साड़े ऐं इहा ज़मीन पंहिंजे कंट्रोल में आणियूं। त पोइ भाउ चयसि ठीकु आहे, सही आहे, सुठी ॻाल्हि आहे इहा, पोइ इहो भला तव्हां झंगल इहो साड़ियूं था ऐं उन खां पोइ वरी इहा ज़मीन सभु असांखे मिली वेंदी। पोइ हरब छा कयो जो बाहि ॾेई झंगल खे साड़े छॾी, ऐं उन झंगल में वरी रहंदा हुया जिन्नात। पोइ जॾहिं झंगल खे हुन बाहि ॾिनी त जिन्नात जे बचनि खे तकलीफ़ पहुती। पोइ जिन आया कावड़ में, पोइ जिननि जो जेको सरदार हुयो उहो आया ऐं जिन उन हरब खे क़त्ल करे छॾनि, मारे छॾनि। मारे पोइ वरी उन झंगल में उते ई उनजी क़बर बि बनायनि। त क़बर बनाइण खां बाद में पोइ जेको जिननि जो सरदार हुयो उन इहो शेर चयो आहे त वलैस कुर्ब कब्रिन हरबिन, त हरब जी क़बर जे क़रीब ॿी का बि क़बर हिन झंगल में ॿियो ईंदो केरु, इहो हिकु ई आयो हुयो ऐं अचण सां इन असांजे झंगल खे बाहि ॾिनी त असां हिनखे मारे क़त्ल कयोसीं, त हाणे इन जी क़बर जे क़रीब ॿी का बि क़बर नाहे।
ठीकु आहे। त असुल छा आहे इन मिसाल में इहो ई चवण थो चाहे त कुर्ब, कबरिन, हरबिन, कबरुन, इहे अल्फाज़ जॾहिं पाण में गॾाइजनि था त इन में तनाफ़ुर मिलियो थो वञे। तनाफ़ुर मिलण जे करे इहो शेर फसीह, तनाफ़ुर कलमात हुजण जे करे इहो शेर फसीह न आहे। ऐं पुठी बि जेको मिसरो शेर जो हुयो इहो बि फसीह न आहे। उन खां अलावा वरी ॿियो शेर ॾिसो, करीमुन मता अमदहु अमदहु वलवरा माइय वइज़ा मा लुमतुहु वहदी। शेर जो तर्जुमो ॾिसो, करीमुन अहिड़ो सखी आहे, मता अमदहु जॾहिं मां उन जी तारीफ़ थो कयां, मदह थो कयां, त अमदहु मदह थो कयां मां उन जी, वल वरा ऐं ज़मानो मखलूकात मईय मूंसां गॾु आहे, वइज़ा मां लुमतुहु वहदी ऐं जॾहिं मां मलामत थो कयां उन जी त मलामत थो कयां मां उन जी वहदी अकेलो। माना ही शख़्स एॾो सखी आहे, एतिरो भलो माण्हू आहे जो जॾहिं मां उनजी तारीफ़ थो कयां त हर कोई मूंसां गॾिजी उन जी तारीफ़ करे थो, पर जेकॾहिं मां उन जी मलामत थो कयां त मूंसां गॾु ॿियो केर बि मलामत नथो करे, छो त मलामत वारी का बि इन मंझि कबी वस्फ़ न आहे। इहो सखी आहे, भलो आहे, हर कोई इन जी तारीफ़ करे थो। इहो शेर आणण जो मक़सदु छा आहे? मक़सदु इन शेर में बि तनाफ़ुर खे सम्झाए रहियो आहे त हिन शेर में बि तनाफ़ुर आहे। उहो कीअं? ॾिसो, अमदहु अमदहु, हिकिड़ो त इहो अमदहु ॿ चकर आंदो अथई, ऐं मां लुमतुहु इनखे बि ॿ चकर आंदो अथई, ऐं ॿियो अमदहु में हा ऐं हा आयो आहे। इन ॿिन्ही खे गॾु पढ़णु मुश्किल आहे। वरी अमदहु इन में बि हा ऐं हा आयो आहे, इन ॿिन्ही खे गॾु पढ़णु मुश्किल आहे। सो इन जे करे इन शेर मंझि तनाफ़ुर मिले थो। तनाफ़ुर मिलण जे करे इहो तनाफ़ुर कलमात थी वियो। तनाफ़ुर कलमात जे करे इहो शेर गैर फसीह थी वियो, फसीह बाक़ी न रहियो। सम्झ में आयो? तर्जुमो कयो हिन जो। फ़तनाफ़ुर पो तनाफ़ुर वस्फ़ुन फ़िल कलाम, अहिड़ी वस्फ़ कलाम में यूजब सिकलुहु अलल लिसान, जो वाजिब हुजे उन जो मुश्किल हुजणु ज़बान ते, व असरुन नुतके ऐं मुश्किल थियणु ॻाल्हाइणु इन्हीअ सां। मिसाल, फ़ी रफ़्ए अर्श शरए मिस्लुका यशरउ, शरीयत जे तख़्त खे बुलंद करण में तो जहिड़ो ई शख़्स यशरउ मशगूल रहे थो। वलैस, इहो शेर जो अलॻि मिसरो आहे, ही अलॻि शेर जो मिसरो आहे, इहे ॿई साॻियो शेर न आहिनि। ठीकु आहे। वलैस कुर्ब कबरिन हरबिन कबरुन, ऐं नाहे क़रीब हरब जी कबर जे काई बि कबर। करीमुन मता अमदहु वलवरा, अहिड़ो सखी आहे जॾहिं मां उन जी तारीफ़ कयां थो त तारीफ़ थो कयां मां उन जी वलवरा ऐं मखलूकात मां इहा मूंसां गॾु आहे। वइज़ा मां लुमतुहु वहदी, ऐं जॾहिं मां मलामत थो कयां उन जी त मलामत थो कयां मां उन जी अकेलो। ॿियो क़िस्म आहे ज़ुअफ़े तालीफ़। पढ़ियासीं न त कलाम जे फसीह हुजण जे लाइ हिकु शर्त इहो आहे त उहो तनाफ़ुरुल कलमात खां ख़ाली हुजे। ॿियो शर्त कहिड़ो आहे कलाम जे फसीह हुजण जे लाइ? त उहो ज़ुअफ़े तालीफ़ खां ख़ाली हुजे। ज़ुअफ़े तालीफ़ छा आहे? ज़ुअफ़े तालीफ़ चइबो आहे त उहो अहिड़ो कलाम जेको नहवी मशहूर कानून जेके आहिनि उन्हनि जे अगरि बरख़िलाफ़ हूंदो त उनखे चवंदासीं इन में ज़ुअफ़े तालीफ़ आहे। यानी अहिड़ो कलाम जेको नहवी कानूननि जे बरख़िलाफ़ हुजे त उनखे चवंदासीं इहो ज़ुअफ़े तालीफ़ आहे। जीअं पोइ ते पढ़ियासीं गराबत, जेको ज़ुअफ़े तालीफ़ जेको नहवी कानूननि जे बरख़िलाफ़ हुजे। ये मिसाल इज़मार क़ब्ल ज़िक्र,
इहो असां नहव में कानून पढ़ियासीं न, इज़मार क़ब्ल ज़िक्र, यानी कि लफ़्ज़ जे ज़िक्र करण खां पहिरियां ई ज़मीर आणणु इहो नहवी कानूननि जे ख़िलाफ़ आहे। पहिरियां लफ़्ज़ ज़िक्र कबो आहे, उन खां बाद में पोइ ज़मीर आणे उन ज़मीर जी मर्ज़ उन लफ़्ज़ ॾे कबी आहे। त लफ़्ज़ जे ज़िक्र करण खां पहिरियां ज़मीर खे नाहे आणबो। जेकॾहिं लफ़्ज़ खे ज़िक्र करण खां पहिरियां ज़मीर खे आंदो वियो त पोइ छा चवंदासीं त इहो ज़ोफ़े तालीफ़ आहे, इहो नहवी कानूननि जे ख़िलाफ़ आहे। हिते त हिकिड़ो कानून ॿुधायो अथई, नहवी जेके बि कानून आहिनि, अगरि नहवी कानून कंहिं बि कानून जे ख़िलाफ़ आयो त पोइ उन में ज़ोफ़े तालीफ़ थींदो। ज़ोफ़े तालीफ़ हुजण जे करे उहो कलाम गैर फसीह थी वेंदो। इज़मार क़ब्ल ज़िक्र जो हिकिड़ो मिसाल ॾिनो अथई शेर में, जज़ा बनूहु अबल गीलान अन किबरिन व हुस्न फ़इलिन कमा युजज़ा सिनिमार। तर्जुमो कयो शेर जो, जज़ा बदिलो ॾिनो बनूह उन जे पुटनि, बनूह इहो इब्न जो जमो आहे, ठीकु आहे, बनू बदिलो ॾिनो उन जे पुटनि, इब नून हुयो, पोइ हा ज़मीर जी तरफ़ मर्जे करे पोइ नून इहो किरी वियो। अबल गीलान बदिलो ॾिनो उन जे पुटनि अबल गीलान खे, अबल गीलान इहो शाइर आहे उनखे, अन किबरिन पोढ़ाइप खां पोइ, यानी पीउ पोढ़ो थी वियो त हाणे उनखे पुटनि कहिड़ो बदिलो ॾिनो आहे, व हुस्न फ़इलिन ऐं सुठे फ़इल जे करे, जीअं जो बदिलो ॾिनो वियो सिनिमार। शाइर असल में इहो चवणु चाहे थो त अबल गीलान खे पंहिंजनि पुटनि अहिड़ो बदिलो ॾिनो आहे, हालांकि हिन वक़्तु अबल गीलान हिकु त वीचारो पोढ़ो शेख थी वियो आहे, वॾी उमिरि वारो थी वियो आहे, उहा हुस्न फ़इलिन ऐं उन पंहिंजनि पुटनि सां हुस्न सलूक बि कयो हुयो। जॾहिं उहे नंढा हुया त उन्हनि खे उन सां हुस्न सलूक कयो ऐं उनखे सही तरीक़े सां उनजी तरबियत कई ऐं पोइ बि उन्हनि जे पुटनि पंहिंजे पीउ खे अहिड़ो बदिलो ॾिनो आहे जीअं जो बदिलो ॾिनो वियो हो सिनिमार। सिनिमार केरु हुयो, इन जे बारे में अचे थो त सिनिमार हिकिड़ो शख़्स हुयो जंहिं रूम मुल्क में कूफे शहर में खौरनक नाले हिकिड़ो महल तयारु कयो हुयो, ठीकु आहे, रोम मुल्क में कूफे जे शहर में खौरनक नाले हिकिड़ो महल तयारु कयो हुयईं नोमान अकबर जे लाइ। नोमान अकबर सरदार हुयो, बादशाह हुयो, उन जे लाइ हिकिड़ो महल तयारु कयईं। पोइ जॾहिं नोमान अकबर जे लाइ उन सिनिमार जॾहिं महल तयारु कयो त नोमान अकबर आयो पंहिंजो महल ॾिसण जे लाइ, त नोमान अकबर खे उहो महल ॾाढो वणियो, त सिनिमार कारीगर हुयो त इन मुंहिंजे लाइ भलो महल ठाहियो आहे। पोइ उनखे महल जे मथे वठी वियो ऐं उतां पोइ उन सिनिमार खे हेठि उछलायईं, क़त्लु करे छॾियईं। छो तां त इहो सिनिमार कंहिं ॿिए जे लाइ अहिड़ो महल न तयारु करे न ठाहे, जीअं चयो वेंदो आहे न त इहो इंडिया में कहिड़ो इहो ताजमहल, इन जे कारीगरनि जा हथ कटिया विया हुया न, त जीअं अहिड़ो ॿियो को महल तयारु करे न सघनि। त हाणे सिनिमार इन नोमान अकबर जे लाइ महल तयारु कयो त नोमान अकबर खे घुरिजे हा त सिनिमार खे इनाम ॾिए हा, पर उनखे क़त्लु कयईं। जॾहिं नोमान अकबर सिनिमार खे क़त्लु कयो त उन खां बाद में इहा चवणी मशहूरु थी वई, जॾहिं बि केरु कंहिं सां धोखो कंदो हुयो या फराड कंदो हो न, पोइ चवंदा हुआ तो इन सां ईअं कयो आहे जीअं सिनिमार सां कयो वियो हुयो। त शाइर बि उन जे करे इहो चयो आहे त मुंहिंजनि पुटनि मूंसां अहिड़ो तरीक़ो अख़्तियार कयो आहे जीअं सिनिमार खे बदिलो ॾिनो वियो। सिनिमार नोमान अकबर सां भलाई कई ऐं बदिले में हुन उनखे क़त्लु करे छॾियो, त माना हिननि बि ईअं कयो आहे। असल में इहो शेर छो आंदो अथई, हाणे ॾिसो, चए थो त इज़मार क़ब्ल ज़िक्र, असुलु ॻाल्हि इहो आहे, दलील महल इस्तदलाल, त हिन शेर खे ज़िक्र छो कयो वियो आहे। ॾिसो ज़ोफ़े तालीफ़ छा चवंदासीं, जेको बि नहवी कानूननि जे ख़िलाफ़ इस्तेमालु थिए उहो छा हूंदो, उहो ज़ोफ़े तालीफ़। हिकिड़ो नहव जो कानून आहे त इज़मार क़ब्ल ज़िक्र जाइज़ नाहे, जेकॾहिं लफ़्ज़ ज़िक्र करण खां पहिरियां ज़मीर आंदो वियो त इहो जाइज़
नाहे। इन जो मिसाल जीअं जज़ा बनूह अबल गीलान, हाणे बनूह में जेको हा ज़मीर आहे इन जी मर्ज़ आहे अबल गीलान ॾे, बदिलो ॾिनो उन्हीअ खे, जज़ा बदिलो ॾिनो उन्ही जे पुटनि अबल गीलान खे। अबल गीलान पीउ आहे, बनूह उन जे पुटनि, त हू ज़मीर जे मर्ज़ कंहिंजे तरफ़ आहे? अबल गीलान जे तरफ़। त हाणे अबल गीलान अञा आयो ई नाहे, उन खां पहिरियां बनूह में हू ज़मीर आंदो वियो, हालांकि मर्ज़ अबल गीलान आहे। त अबल गीलान खे बाद में ज़िक्र कयो वियो, ज़मीर खे पहिरीं ज़िक्र कयो वियो। तो इहो इज़मार क़बिल ज़िक्र आहे ऐं इज़मार क़बिल ज़िक्र जाइज़ नाहे। चयो अथई लफ़्ज़न बि जाइज़ नाहे ऐं रुतबतन बि जाइज़ नाहे। रुतबतन बि कीअं जाइज़ नाहे? त अबल गीलान खे हिते मफ़ऊल करे आंदो वियो आहे ऐं मफ़ऊल जेको हूंदो आहे उहो फ़ाइल खां रुतबे में बाद में हूंदो आहे। उन जे करे अबल गीलान खे हिकु त बाद में ज़िक्र कयईं, ज़मीर खे उन खां पहिरियां लफ़्ज़नि में ज़िक्र कयईं, ऐं अबल गीलान खे मफ़ऊल करे रुतबे में बि बाद में फ़ाइल खां आंदई। त हिन शेर में जे इहो ज़ोफ़े तालीफ़ आहे, इज़मार क़बिल ज़िक्र वारी, लफ़्ज़न ऐं रुतबतन इन में ऐब आहे। सो उन जे करे इहो शेर फ़सातुल कलाम में न थींदो, ज़ोफ़े तालीफ़ हुजण जे करे इहो शेर गैर फ़सीह थी वेंदो। तर्जुमो कयो। वज़ोफ़ तालीफ़ ऐं ज़ोफ़े तालीफ़ छा आहे? कौनुल कलाम, हुजण कलाम जो, गैर जारिन अलल कानून नहवी, न जारी हुजण नहवी मशहूर कानून ते, क इज़मार क़बिल ज़िक्र, जीअं इज़मार क़बिल ज़िक्र लफ़्ज़न ऐं रुतबतन फ़ी कौलिही, उन जे कौल में जज़ा बनूह, बदिलो ॾिनो उन जे पुटनि अबल गीलान खे, अन किबरिन पोढ़ाइप खां बाद, व हुस्न फ़इलिन ऐं सुठे फ़इल जो, जीअं बदिलो ॾिनो वियो सिनिमार। बिस्मिल्लाह।